साइंस क्लास 7 बाब 6 सबक पहिरियों मादो ऐं एटम जी बनावट मीटर एंड स्ट्रक्चर ऑफ एटम। साइंस जे उस्ताद नजीला चन्ना जी तरफ़ां अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। अॼोके लेक्चर जा मौज़ू हूंदा मादो मीटर, मादे जूं हालतूं स्टेट्स ऑफ मीटर, मादे बाबति ज़रड़नि वारो नज़रियो पार्टिकल थ्योरी ऑफ मैटर, एटम जी बनावट स्ट्रक्चर ऑफ एटम। मादो मैटर असांजे चौधारी मौजूद हर शइ जेका जॻह वालारे ऐं वज़न रखे थी सा मादो मैटर आहे। आइसक्रीम, जग में पयल पाणी, पाणी मां निकिरंदड़ बाफ़, बर्फ़, गिलास, पत्थर, लाओ, सोन, सिरूं या हवा वग़ैरह सभई मादे जूं मुख़्तलिफ़ शिकलियूं आहिनि। मादे जूं आम हालतूं कॉमन स्टेट्स ऑफ मैटर। मादो आम तौर ते 3 हालतुनि में मिलंदो आहे: सॉलिड्स सख़्तु शयूं, लिक्विड्स पाणियाठ ऐं गैसिस गैसूं या हवा जहिड़ियूं शयूं। सॉलिड्स मिसाल जे तौर ते सोन, काठ, सिरूं ऐं लिक्विड्स पाणियाठ, खीर, रत, कॉफ़ी वग़ैरह ऐं गैसूं मिसाल जे तौर ते हेलियम, ज़ीनान, नियान या ऑक्सीजन, नाइट्रोजन, हाइड्रोजन वग़ैरह वग़ैरह। मादे जी हर हालत खे वज़न आहे। आम तौर ते ॿार हवा यानी गैसुनि जे बारे में मुंझंदो आहे त उन्हनि खे कीअं वज़न हूंदो आहे, उहे जॻह कीअं वलारींदियूं आहिनि। हवा यानी गैसुनि खे बि वज़न थिए थो ऐं उहे पिणु जॻह वलारीनि थियूं। मिसाल जे तौर ते हवा सां 2 भरियल फूकणा, इन्हनि ॿिन्ही में हवा जॻह वालारी आहे, उन जे करे इहे फूकणा भरिजी बीठा आहिनि। ऐं जेकॾहिं उहे 2 फूकणा बराबरि भरियल हुजनि, उन्हनि खे कंहिं काने सां ॿधिजे त कानो कंहिं बि पासे हेठि या मथे चुरपुर कोन कंदो, यानी कानो असांखे ॿुधाईंदो त ॿिन्ही में वज़न बराबरि आहे। हितां मालूम थिए थो त हवा यानी गैस में पिणु वज़न आहे। अञा जेकॾहिं हिन खे सादो कजे त हिन फूकणे खे जेकॾहिं फाड़िजे त ॿियो फूकणो वज़नदार हुजण जे करे काठीअ समेत काने समेत हेठि थी वेंदो ऐं हीउ फूकणो जंहिंमां हवा निकिती उहो हल्को थी मथे तरफ़ हलियो वेंदो। सो हवा बि पाणियाठ ऐं सख़्तु शयुनि वांगुरु वज़न बि रखे थी ऐं जॻह बि वलारींदी आहे। पार्टिकल थ्योरी ऑफ मैटर हिन नज़रिए मूजिबि हर मादी शइ जन मादी शयुनि जो असां ज़िक्र करे आयासीं उहे सभई नंढड़नि ज़रड़नि जूं ठहियल आहिनि। सोन हुजे, लोहो हुजे या हवा हुजे, उहे सभई नंढड़नि ज़रड़नि जूं ठहियल आहिनि। मिसाल जे तौर ते सख़्तु शयूं, उन्हनि जा ज़रड़ा हिक ॿिए जे तमामु घणो वेझा हूंदा आहिनि, बग़ैर कंहिं विथीअ जे पाण में ॻंढियल रहनि था। ऐं पाणियाठ पाणीअ समेत रत, खीर या सभई पाणियाठ उहे पिणु नंढड़नि ज़रड़नि जा ठहियल हूंदा आहिनि। उन्हनि जा ज़रड़ा सख़्तु शयुनि जी भेट में हिक ॿिए खां परे परे हूंदा आहिनि। ऐं गैस ऑक्सीजन, ककर या नाइट्रोजन या अहिड़े क़िस्म जूं ॿियूं गैसूं उहे पिणु ज़रड़नि जूं ठहियल आहिनि ऐं उन्हनि जा ज़रड़ा पाणियाठ जे ज़रड़नि खां पिणु तमामु घणो मुफ़ासिले ते बीठल हूंदा आहिनि। इहे नंढा ज़रड़ा एटम या एटमनि जा छुॻा मॉलिक्यूल्स हूंदा आहिनि, यानी मादो नंढड़नि ज़रड़नि एटमनि जो ठहियल आहे। एटम मादे जो बुनियादी ज़रड़ो आहे, नंढे में नंढो ज़रड़ो कोन्हे को, पर बुनियादी ज़रड़ो आहे। असीं हाणे एटम जे बारे में पढ़ूं। जॉन डाल्टन जो ऐं उन खां अॻु साइंसदाननि जो ख़्यालु हो त एटम मादे जो नंढे में नंढो ज़रड़ो आहे। जॉन डाल्टन उहो पहिरियों साइंसदान हुयो
जंहिं एटम जे बारे में पहिरियों नज़रियो ॾिनो ऐं हिन जो ख़्यालु हुयो त एटम ई नंढे में नंढो ज़रिड़ो आहे, इनखे वधीक टोड़े नथो सघिजे। जॾहिं त मौजूदा दौर में एटम जी बनावत जो संवारियल तस्वुरु कुझु हिन रीति आहे। ॿिनि क़िस्मनि जा ज़रड़ा विच ते यानी मर्कज़ ते पाण में ॻंढियल रहनि था ऐं उन्हनि जे चौधारी टे क़िस्म जो ज़रड़ो मुसलसिल हरकत में रहंदो आहे। हितां ख़बर पवे थी त एटम पाण नंढो ज़रो कोन्हे को, पर एटम ॿियनि नंढनि ज़रड़नि मंझां ठहियल आहे। एटम जा हिसा, पार्ट्स ऑफ एटम। एटम ॿिनि हिसनि ते मुश्तमिल आहे, मदार यानी शेल्स, ही गोल दायरा जन में ही ज़रा यानी इलेक्ट्रॉन गर्दिश कंदा रहंदा आहिनि, ऐं ॿियो ही मर्कज़ यानी विच, मर्कज़ न्यूक्लियस, जंहिंमें ॿिनि क़िस्मनि जा ज़रड़ा मौजूदु आहिनि, हिकिड़ा न्यूट्रॉन ऐं ॿिया वाधू चार्ज वारा प्रोटॉन। सो एटम ॿिनि हिसनि ते मुश्तमिल हूंदो आहे, हिकु मर्कज़ ऐं ॿियो मदार यानी शेल। मदार या शेल्स मर्कज़ जे चौधारी इलेक्ट्रॉन दायरनि में गर्दिश कंदा रहनि था। इन्हनि दायरनि खे मदार या शेल चइजे थो। हर मदार में इलेक्ट्रॉननि जो मख़सूस तादादु हूंदो आहे। पहिरें शेल में 2 ऐं ॿिए शेल में 8 इलेक्ट्रॉन रखे सघिजनि था। इलेक्ट्रॉन हवाई ज़रड़ो थिए थो बग़ैर वज़न जे। इलेक्ट्रॉन मथां काटू चार्ज थींदी आहे। इलेक्ट्रॉन उहो ज़रड़ो आहे जेको कीमियाई अमलनि में हिसो वठंदो आहे। मर्कज़ न्यूक्लियस, मर्कज़ में ॿिनि क़िस्मनि जा ज़रड़ा मौजूदु हूंदा आहिनि, प्रोटॉन ही ॻाढ़ा वाधू चार्ज वारा ऐं न्यूट्रॉन फिका बग़ैर चार्ज वारा। इन्हनि ॿिन्ही ज़रड़नि खे मिलाए असीं न्यूक्लियॉन्स सॾूं था। मर्कज़ ते सदाई वाधू चार्ज मौजूदु हूंदी आहे, छो त ही वाधू चार्ज वारा ज़रड़ा मर्कज़ में मौजूदु हूंदा आहिनि। इन्हनि जे करे मर्कज़ सदाई वाधू चार्ज जो थींदो आहे। न्यूट्रॉन न्यूट्रल थींदा आहिनि, उन्हनि जे मथां का बि चार्ज कोन हूंदी आहे। एटम जो समूरो वज़न मर्कज़ में हूंदो आहे। इलेक्ट्रॉन जीअं असां पढ़ी आयासीं त तमामु हल्को हवाई ज़रड़ो थींदो आहे, उन में वज़न न जे बराबरि थींदो आहे। सो एटम जो जेको बि वज़न थींदो आहे उहो उन जे मर्कज़ में मौजूदु हूंदो आहे। न्यूट्रॉन बग़ैर चार्ज वारो ज़रड़ो आहे। प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन ॻरा ज़रड़ा आहिनि। इन्हीअ सबबु ई एटम खे वज़न हूंदो आहे। प्रोटॉन वाधू चार्ज वारो ज़रड़ो। प्रोटॉन ते हिकु वाधू चार्ज हूंदी आहे। हिकु प्रोटॉन जो वज़न 1 AMU जे बराबरि हूंदो आहे ऐं न्यूट्रॉन पिणु 1 AMU जे बराबरि, यानी प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन ॿई वज़न में बराबरि थियनि था। एटमनि जे वज़न जो एको एटॉमिक मास यूनिट AMU आहे। कंहिं बि एटम में जेतिरा प्रोटॉन हूंदा ओतिरा ई इलेक्ट्रॉन हूंदा आहिनि। हर एटम में बारीक ज़रड़नि जो मख़सूस तादादु थींदो आहे। हर हिकु एटम में कंहिं में 1 प्रोटॉन, कंहिं में 2, कंहिं में 3 ऐं कंहिं में 1 इलेक्ट्रॉन त कंहिं में 2 इलेक्ट्रॉन। हर एटम में अलॻि अलॻि पंहिंजा पंहिंजा मख़सूस ज़रड़ा थियनि था। मिसाल जे तौर ते हाइड्रोजन एटम जंहिंमें 1 प्रोटॉन ऐं 1 इलेक्ट्रॉन थिए थो। हीलियम जो एटम
जंहिंमें 2 प्रोटॉन 2 न्यूट्रॉन ऐं 2 इलेक्ट्रॉन थियनि था। लिथियम जो एटम जंहिंमें 3 प्रोटॉन 3 न्यूट्रॉन ऐं 3 इलेक्ट्रॉन थियनि था। अॼोको लेक्चर हिते ख़तमु थिए थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु।